अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो जीएम न्यूज़। आहियां सलमा तबस्सुम। रिपोर्ट अगरि जवाज़त बदीन पूरे मुल्क जी बदीन में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ कारो ॾींहुं मल्हायो वियो। उन सिलसिले में ज़िला इंतिज़ामिया पारां असिस्टेंट कमिश्नर बदीन शहरयार हबीब जी अॻुवाणी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चौक ताईं रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर बदीन शहरयार हबीब चयो त 27 अक्टूबर 1947 ते मक़बूज़ा जम्मू कश्मीर जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे, जॾहिं भारत गैर कानूनी तौर ते पंहिंजी फौज बराबर कश्मीर में दाख़िल करे रियासत जम्मू कश्मीर ते पंहिंजो तसलत क़ाइम करे वरितो। अॼोके ॾींहुं असां कश्मीरी पाकिस्तानी भारत जहिड़े गैर कानूनी कदम खे कारो ॾींहुं तौरु मल्हाइनि था। पाकिस्तानी क़ौम कश्मीरी अवाम जे क़ुर्बानियुनि खे सलाम पेश करे थी। उनखे यकीन था ॾियारियूं त उन्हनि जी हक़ ख़ुददारियत जे लाइ सियासी सिफ़ाती इख़लाक़ी हमायत जारी रखी वेंदी। असांजी दुआऊं कश्मीरी भाइरनि सां गॾु आहिनि। रैली में डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर सरफराज समूह, असिस्टेंट तालका ऑफिसर अब्दुल फताह दूणे जो, एटीओ दिलावर हुलियो, सुप्रीडेंट अली नवाज जमाली, तालीम खाते जो फोकल पर्सन मोहम्मद खान समूह, प्रोग्राम मैनेजर LHDP सावण खास केली समेत तालीम, सेहत, पुलिस, रवेन्यू जा आला अमलदार शामिल हुआ।